नाज़रीन, ज़िले शिकारपुर में वाक़ 52 आरओ प्लांटन में मुक़र्रर ऑपरेटरनि खे गुज़िरियल 6 महीननि खां पघारूं न मिलियूं आहिनि, जंहिं सबबि मुलाज़िम सरापा एहतजाज बणियल आहिनि। वधीक तफ़सील वठूं था सचाई न्यूज़ जे नुमाइंदे वाजिद लोहर खां। जी वाजिद, आगाह कजो, छा मुतालबा आहिनि मुज़ाहिरीन जा? जी बिल्कुल कमांडो साहब, शिकारपुर मां अवां सां तफ़सीली ख़बर शेयर कयूं पिया। शिकारपुर ज़िले अंदर 52 आरओ प्लांट ते मुक़र्रर ऑपरेटरनि खे गुज़िरियल 6 महीननि खां वठी पघारूं मिली न आहिनि सघियूं, जंहिं सबबि हू सरापा एहतजाज बणियल आहिनि। उन सिलसिले में मुलाज़िमनि तरफ़ां गुज़िरियल ॾींहुं लखीधर घंटाघर चौक खां एहतजाजी रैली कढी पब्लिक हेल्थ ऑफिस अॻियां धरणो हणी वेही रहिया। उन मौक़े ते सहाफ़ियुनि अॻियां दाईंदे मुलाज़िम वली मोहम्मद बुरोही, अवैस महर, मोहम्मद इसाक बुरोही, बिलावल जोड़ेजो, अली रज़ा दल, कलीमुल्ला सूमरो, यासीन कोरेजो, मक़सूद वगड़, असगर बुरोही ऐं ॿियनि चयो त रेगुलर ड्यूटी करण बावजूद भी पब्लिक हेल्थ खाते पारां महीननि जा महीना पघार लाइ दरबदर कयो वञे पियो ऐं गुज़िरियल 6 महीननि खां वठी पघारूं न मिलण करे घर अंदरि फाका कशी वारी सूरत छायल आहे। हिननि चयो त सिंध हुकूमत मुलाज़िमनि जी घटि में घटि 25,000 पघार करण जो नोटिफिकेशन त कढियो आहे, पर उन ते को बि अमल नाहे थियो ऐं मुसलसिल एहतजाज बावजूद पघारूं मिली न सघियूं आहिनि। हिननि चयो त पब्लिक हेल्थ पारां ठेकेदार नवाज़ बुगटी असांजी मुक़रर 17,500 पघार मां बि कटौती कंदो, रुॻो माहवार 10,000 रुपया ॾींदो हो, जेका बि 6 महीननि खां वठी नाहे मिली। पब्लिक हेल्थ खाते जे अलमदार तोड़े इंजीनियर मिली भगत करे असांजा हक़ हड़प करे रहिया आहिनि, जंहिं सबबि सरापा एहतजाज बणियल आहियूं। हिननि चयो त डिप्टी कमिश्नर काशिफ नबी खोड़ो खां अपील कई त मामले जो नोटिस वठी पब्लिक हेल्थ खाते जे अलमदारनि ऐं प्राइवेट ठेकेदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे रहियल पघारूं ॾियाराए फाका कशी मां निजात ॾियाराई वञे। वाजिद अली लोहर, डिस्ट्रिक्ट रिपोर्ट, सचाई न्यूज़, शिकारपुर।